अपोजिशन इत्तेहाद पीडीएम तरफा कराची में सियासी ताकत जो मुज़ाहिरो कयो वियो। बलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कराची खे धार करण जी साज़िश पई थिए। सिंध खे हक़ न पिया मिलनि। हिकु ऑर्डिनेंस ज़रिए सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो कयो पियो वञे। सिंध में हिकु तूफ़ान पियो थिए। अवां सदारती ऑर्डिनेंस वापसि वठो। मरियम नवाज़ी मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त नेब इमरान ख़ान जे हुकुम ते हले थो। समूरनि इदारनि खे कमज़ोर कयो पियो वञे। अवामी हक़ जा समूरा रस्ता बंदि कया पिया वञनि। असांजी तहरीक नालाइक़ हुकूमत जे ख़ात्मे ताईं जारी हलंदी रहंदी। जिनाबाग ग्राउंड में पीपुल्स पार्टी की मेज़बानी हेठि पीडीएम जो जलसो थियो, जंहिंमें मुखालिफ़ धुर में शामिल 11 जमायतुनि जे अॻवाननि शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे बलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क जे समूरनि इदारनि खे कमज़ोर कयो पियो वञे। अवामी हक़ जा समूरा रस्ता बंदि कया पिया वञनि। अॼु ग़रीब महांगाई जी चकी में पीढ़ियो पियो वञे ऐं उनखे शिकायत करण जी आज़ादी बि नाहे। हुन वधीक चयो त सिलेक्टेड वज़ीर आज़म खे महांगाई जी ख़बर टीवी मां मिले थी। रुपए जे अघ में लाथ जी ख़बर बि टीवी मां मिले थी। खेसि अवाम जी बुख जी कावड़ बि नज़र नथी अचे। हिन दौर में अवाम तारीख़ी बुख बेरोज़गारी गुरबत ॾिठी आहे। बलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुखालफ़नि लाइ रुगो नेब ऐं उनजो अंधो कानून आहे। पंजाब में हिकु नाहिल वज़ीर आज़म लॻाए सूबे सां मज़ाक़ कयो पियो वञे। केपीके ऐं बलोचिस्तान सां बि ज़ुल्म पियो थिए। सिंध जे हक़नि ते धाड़ा हया पिया वञनि। सिंध खे NFC एवार्ड जे हिसे मां 300 अरब रुपया नाहिन ॾिना विया। पीपी चेयरमैन चयो त सिंध जे गादी वारे शहर कराची खे धार करण जी साज़िश थी रही आहे। जितां गैस निकिरे थी उन सूबे जी अवाम खे गैस नथी ॾिनी वञे। के इलेक्ट्रिक अवाम जो रत पियो चूसे ऐं अवाम खे उंधाइनि में धिकियो पियो वञे। संदसि चवणु हो त ॿोर मुतासिर दरपदर आहिनि। उन्हनि जी मदद करण त परे जी ॻाल्हि, पर सिलेक्टेड वज़ीर आज़म उन्हनि खां पुछो बि नाहे। मुतासिर अवाम मुतालबो करे थो त उन्हनि खे उन्हनि जो हक़ ॾियो, भले उहो कराची, मीरपुर ख़ासि या सागर मां छो न हुजे। अवां खे हक़ ॾियणा पवंदा। हुन चयो त सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो कयो पियो वञे। सिंध में हिकु तूफ़ान पियो थिए। अवां सदारती ऑर्डिनेंस वापसि वठो। ऑर्डिनेंस वापसि न वरितो वियो त सिंध असेंबली मां ठाराव पास करे उनखे रद्द करे छॾींदासीं। हुन चयो त इमरान ख़ान रुगो कराची खे धोखो ॾिनो। 1000 अरब रुपयनि जो पैकेज धोखो ऐं यू टर्न निकितो। इन पैकेज में अवां लाइ हिकु रुपयो बि नाहे। उन में सिंध हुकूमत जा 800 अरब रुपया आहिनि। पीपी चेयरमैन जो चवणु हो त सिलेक्टेड वज़ीर आज़म पाड़ेसरी मुल्कनि सां लाॻापा ख़तरे में विझी छॾिया आहिनि। ही कुलभूषण जो वकील बणियल आहे। नालाइक़ ऐं नाहिल वज़ीर आज़म खे वञणो पवंदो। सिलेक्टेड वज़ीर आज़म चवे थो त ही जमहूरी आहे। ही आइन ऐं पार्लियामेंट खे नथो मञे। उन खां वधीक आमराणी सोच कहिड़ी थी सघे थी। जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त नेब इमरान ख़ान जे हुकुम ते हलंदी आहे। सॼी दुनिया ॼाणे थी त रुगो नेब न, पर FIA ऐं FPR बि अव्हां जे कब्ज़े में आहिनि। BRT मंसूबो, करप्शन, गुरबत, माण्हुनि खे बेरोज़गार करण इमरान ख़ान जा कारनामा आहिनि। मईशत ते आपघाती हमलो करण ऐं सनअतुनि खे तबाह करण बि इमरान ख़ान जा कारनामा आहिनि। हुन वधीक चयो त बिलावल ऐं मूंखे कमु न करण ऐं हराम जी कमाई ते पलियल हुअण जा इल्ज़ाम हणंदड़ पहिरीं पंहिंजे अंदर में जाती पाए, पोइ ॿिया इल्ज़ाम मढ़े। इमरान जे कपिड़नि जो ख़र्च बि उन जा अमीर दोस्त भरींदा आहिनि। जंहिंजे घर जो ख़र्च बि ॿिया पिया भरीनि, उहो पियो असां ते इल्ज़ाम हणे। हुन चयो त नून लीग ते पाबंदी न लॻंदी। ही तहरीक इंसाफ़ न, पर नून लीग आहे। तव्हां नून लीग ते पाबंदी लाइ इलेक्शन कमीशन वेंदव त असां बि अव्हां ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन वेंदासीं। नाइलाइकी जी उंधाइनि खां अवाम खे छुटकारो ॾियण ताईं तहरीक हलंदी रहंदी। मरियम नवाज़ वधीक चयो त बिलावल भेनरुनि जी इज़त ॾिनी। बिलावल वाइदो करे असां चूंडुनि जे मैदान में विढ़ंदासीं, पर पाण में न विढ़ंदासीं। असां कॾहिं बि मुखालफ़त में हिक ॿिए जो मज़ाक न उड़ाईंदासीं। जलसे खे महमूद अचकज़ई, सरदार अख्तर मेंगल, अमीर हैदर होती, अलामा साजिद मीर, अवेस नूरानी ऐं ॿियनि ख़िताब कयो।